शेख बिरके भरसा कोट बशी बिरोही जो प्राइमरी स्कूल ज़बून हाली जो शिकार हुजण सबब ॿारनि जी तालीम मुतासिर थियण लगी आहे। स्कूल जे छत जा चापुड़ करण मामूल बणियल आहे। स्कूल जो मरमती कम न थियण ख़िलाफ़ उस्तादनि, शागिर्दनि ऐं रहवासियुनि एहतजाज कयो आहे। मुज़फ़र बिरोही जी रिपोर्ट। शेख बिरकियो जे ॻोठ बशीर अहमद बिरोही में प्राइमरी स्कूल ज़िबू हाल बणजण सबब स्कूल में तैलीम पिराइण दौरान स्कूल जे छित जा चापड़ किरण सबब स्कूल जे उस्ताद अरफान मुग़ल, काशिफ पावर, नौशाद वसाण, जाफ़र बिरोही ॿियनि एहतजाज कयो। एहतजाज करण दौरान स्कूल जे उस्ताद, शागिर्दनि ऐं ॻोठ जे रहवासियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त काफ़ी टाइम खां स्कूल पुराणो स्कूल है तो उन कमज़ोर करे छित जी है सो बरसात जे करे नुक़सान थियो है। जी पानी बीहे तो पोइ छित थोड़ी कमज़ोर थे थी, पुरानी छित है तो उनमें हाँ वरी चापड़ो किरन पिया तो हेठि जेको सो ॿार वेठा आहिनि असांजी पढ़ाई जो सिलसिलो हलियो पिए तो हाणे इहो नुक़सानु थींदो, छित था चापड़ो किरंदा कंहिं ॿार खे लॻंदो या असां लॻंदो, हेठां फर्नीचर वग़ैरह पियो उनखे बि जाम नुक़सानु थियो है ऐं रोज़ बिना चापड़ ॿ टे किरनि पिया छितनि मां। तो इन करे ॿारनि खे हितां सां वरी पासे में हिकिड़ी बिल्डिंग मदरसो आहे, उते पढ़ाई हले पई, पोइ ॿारनि खे उते असीं पढ़ायूं पिया ऐं गवर्नमेंट खे अपील था करियूं त जीअं जल्द खां जल्द असांखे बिल्डिंग जो जेको सो मरम्मत कराए ॾिनी वञे त जीअं वरी पढ़ाई जो सिलसिलो अॻिते असीं वधाए। बिरोही में स्कूल आहे उहो तमामु हालत हुनजी ख़राब थी वई आहे। हींअर पढ़ाई जे दौरान उस्ताद ऐं शागिर्द मौजूदु आहे, मथां चापड़नि किरण सबबु शुक्र आहे जो जानी नुक़सान कोन थियो। हींअर पासे में बिल्डिंग आहे मदरसे जो, उन में पढ़नि पिया। असांजो मुताबिक़ो आहे गवर्नमेंट सां त असांखे स्कूल ठाराए वञे ऐं पिण खां दरख़्वास्तूं बि जाम कयूं आहिनि पर का बि मोट न आहे मिली। असीं स्कूल में पढ़िया बि असां अगरि उस्ताद बि मौजूदु हो ऐं छापर किरी पिया ऐं असांजा छोकिरा बि बची पिया ऐं असां स्कूल में पढ़ियासीं बि असां स्कूल जा चापर किरी पिया ऐं असां बची वियासीं ऐं असांखे स्कूल ठाराए ॾे वञे ऐं असांजा मदरसे में आयो पासे में उन पढ़ूं पिया ऐं असांखे हुकूमत स्कूल ठाराए ॾे वञे। स्कूल ज़िबू हाल बाबति एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त ॻोठ बशीर अहमद बिरोही जे प्राइमरी स्कूल ज़िबू हाली बाबति केतिरा मरतबा दरख़्वास्तूं पिण कयूं। स्कूल जो मरमती कम न हुअण करे स्कूल जे छित मुकमल तबाह थी चुकी आहे। मरमत न हुअण जे नतीजे में रोज़ ब रोज़ स्कूल जा चापड़ किरी रहिया आहिनि। चापड़ किरण ऐं जानी नुक़सान थियण जे ख़ौफ़ खां उस्ताद शागिर्दनि खे भर वारे मदरसे में तैलीम ॾेई रहियो आहे। उस्ताद ऐं शागिर्दनि पारां तैलीम खाते समेत सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे घुर कई त स्कूल जो तइमीराती कमु करायो वञे। कैमरामैन माजिद अली बिरोही सां गॾु मुज़फ़र अली बिरोही, आवाज़ टीवी न्यूज़, शेख बिरकियो।